किरदार ते ज़ात ते इंसान जे ज़िंदगी ते उन जी संगत जो वॾो असर हूंदो आहे। तमाम आमाल तव्हां ॿुधंदा रहो, नसीहतूं पिराईंदा रहो, तव्हां क़ुरान ॿुधंदा रहो, हदीसूं ॿुधंदा रहो, पर उन नसीहत जो असर तॾहिं थींदो जॾहिं तव्हां अल्लाह ताला जे फरमान, अल्लाह जे हबीब जे फरमान मुताबिक़ तव्हां सुठी संगत में वेहंदव, भली संगत में वेहंदव, तॾहिं तव्हांजे मथां क़ुरान जे ऐं हदीस जे अल्फाज़ जो असर पैदा थींदो। छो त जॾहिं माण्हू अमल करण जी कोशिश कंदो आहे त जे संगत उन जी अमल वारी हूंदी त उन अमल में उनखे लज़त हासिल थींदी। जेकॾहिं हिकिड़ो माण्हू निमाज़ी आहे, उन जी यारी बेनिमाज़ियुनि सां आहे, लाज़मिया निमाज़ जो वक़्तु थींदो त उहो पंहिंजी संगत मां उथी मस्जिद ॾे वञणु चाहींदो, मस्जिद ॾे निमाज़ जे लाइ विख वधाईंदो। पर जेकॾहिं यार उन जा निमाज़ पढ़नि ई नथा त उहो उनखे बि झलींदा, बा हाणे किरे थो वञी, यारी दोस्ती खे छॾे, संगत खे, कचहरी खे छॾे, तूं किरे थो मस्जिद ॾे वञी मुलनि जे पोयां, उनखे विहारे छॾींदा। यानी उहो जेको निमाज़ जी हिन जे अंदरि आदत पई, हदीस ॿुधई, क़ुरान ॿुधई, मदीने वारे साईं जो फरमान ॿुधई, उन जो असर पैदा थियो त मां निमाज़ पढ़ां। उन असर खे उन जे यारनि उन जे लाइ ज़ाइल करे छॾियो, उन जी संगत, उन जी दोस्ती उनखे ज़ाइल करे छॾियो। मदीने वारे साईं तॾहिं फरमायो आहे त अल मरउ अला दीन खलीलिही, ॿुधो, इंसान पंहिंजे दोस्त जे दीन जे मथां हूंदो आहे, जहिड़ो दोस्त हूंदो ओड़ो हुन जे मथां असर थींदो। बुरी यारी, बुरी संगत, बुरी सोहबत, बुज़ुर्गनि फरमायो आहे त कारीहर नांग खां वधीक बुछड़ी ऐं बुरी आहे। छो त कारीहर नांग कखे विझे, डंग हणे त माण्हू शहीद थी मरंदो, जन्नत में वेंदो, पर बुरो यार तव्हांखे दुनिया में ई तव्हांजो नालो जहन्नम में लिखाए छॾींदो आहे। बुरी यारी जो असर शर्मसारी, पशेमानी खां सवाइ ॿियो कुझु बि न आहे। इहो बुरो यार तव्हांजे लाइ दुनिया में बि ज़िल्लत जो सबबु थींदो ऐं क़ब्र में बि अज़ाब जो बाइस बणिबो, हशर में बि तव्हांजे लाइ इहो बुरो यार बुराई जो सबबु बणिबो ऐं जहन्नम जो ॿारण बणायो वेंदो। मदीने वारो साईं थो फरमाए, बल्कि अल्लाह जो क़ुरान थो फरमाए, अल अखिल्लाउ यौमइज़िन बअदुहुम लिबअदिन अदू इल्लल मुत्तक़ीन। ॿुधो, दुनिया में जेके बि तव्हां जूं यारियूं आहिनि या दोस्तियूं आहिनि, क़यामत जे ॾियारे पग मट यार हिक ॿिए जा दुश्मन बणिजी वेंदा, यारियूं छिनी वेंदा, दुश्मन थी वेंदा, पर उन जाइ ते जे यारी कम ॾींदी त इल्लल मुत्तक़ीन, परहेज़गारनि, तक़वा रखण वारनि जी संगत फ़ाइदो ॾींदी। दुश्मनी कीअं थींदी? क़ुरान थो फरमाए, जेको अल्लाह फरमायो त लिबादिन अदू, दुश्मन थी वेंदा, बाज़नि जा दुश्मन थी वेंदा। यानी उते दुनिया में अल्लाह ताला खे चवंदा, मुंहिंजा मौला, हे जेको मूं गुनाह जो कमु कयो आहे न, हे जेको ख़ता जो कमु कयो, मूंखे हिन यार करायो हुयो, हे मां चोरी ते वियुसि, निमाज़ छॾियमि, हीअ जेका गिला थी वई, हीअ जेका गीबत थी, हे जेको बुरो कमु थियो, मूं हे अल्लाह जो फरमान टोड़ियो, जेको हुकूकुल इबाद जी भञकड़ी कई, मुंहिंजा मौला हिन यार मूंखे करायो। पोइ हो चवंदो, तो मूंसां करायो, तो मूं इहो करायो त हे गुनाह वरी तो मूंखे करायो आहे। इहे हिक ॿिए में दुश्मनी थी वेंदी, हिक ॿिए खे जुदा थींदो। जेके दुनिया में खाईंदा हुया, पीअंदा हुया, गॾु उथंदा हुया, हिक ॿिए खां जुदा थी वेंदा। पर जे भली यारी हूंदी, मुत्तकी परहेज़गारनि वारनि जी यारी हूंदी, माण्हू पाण गुनहगार हूंदो, पर उन भलनि जी सोबत में वेहण जे करे उहे भला चवंदा, मुंहिंजा मौला हे असां सां गॾु वेहंदो हुयो, हिन जी यारी असां सां गॾु हुई, हिन जी सोबत असां सां गॾु हुई, मौला असांजे सदके हिनखे बख़्श फरमा। आका करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, पोइ जंहिंजा घणा यार भला हूंदा, सालिहनि सां हुनजो उथण वेहण हूंदो, चङनि बाननि सां हुनजो उथण वेहण हूंदो, पाण भली गुनहगार हूंदो, अल्लाह फरमाईंदो त ए मलाइको हिनखे मौला बख़्शो, कीअं हिनखे अज़ाब कयां जो हिन जा हशर में घणा सुठा दोस्त मौजूद आहिनि। सुभान अल्लाह। इन जे करे मुंहिंजा दोस्तो, यारी उहा अपनायो जेका दीन दुनिया जे फ़ाइदे वारी हुजे। मदीने वारे साईं फरमाए, बल्कि हज़रत सैयदना इब्न अब्बास फरमायो त ला तुजालिस अहलल अहवाए फ़इन्न मजालसतहुम
ममरदतुल लिल कुलूब। ॿुधो, ख्वाहिशुनि जे पूॼारियुनि सां गॾु न वेहंदा कयो, जन खे रुॻी पंहिंजी ख्वाहिश हुजे, हीअं कयां हूअं कयां, हीअ शइ मिले उहा शइ मिले, पंहिंजी ख्वाहिशुनि जे पोयां डोड़ण वारा असांखे ॿुधाईंदा न, बाबा हे कारोबार कयूं, हीअं कयूं, हुन में हेतिरो पैसो थो मिले, हिन सां हीअं कंदासीं, हिन सां हीअं थींदो, हुन सां हूअं थींदो। इहे जेके ख्वाहिशुनि जा पूॼारी आहिनि, सैयदना इब्न अब्बास फरमाए इन्हनि सां गॾु न वियो। छो त इन्हनि जी सोबत तव्हांजी दिलि खे मरीज़ करे छॾींदी। जेका दिलि अल्लाह जे नूर सां मुनव्वर थियणु घुरिजे, अल्लाह जे ज़िक्र वारी थियणु घुरिजे, अल्लाह खे यादि करण वारी थियणु घुरिजे, उहा दिलि तव्हांजी इहे बुरो यार, ख्वाहिशुनि जो पूॼारी दोस्त, शहवात जे पोयां डोड़ण वारो, अहवा जे पोयां हलण वारो तव्हांजी दिलि खे मरीज़ बणाए छॾींदो। मदीने वारे साईं फरमायो आहे, मुंहिंजे दिलबर नबी फरमाया, अल मोमिन का मसलिल अत्तार, मोमिन जी सोबत अत्तार जे मिसल आहे। तव्हां वञी हुन सां गॾु वेहंदो अतार वटि त मुश्क जी, अंबुर जी ऐं साईं मुंहिंजा मोती जी, गुलाब जी सुरहाण पई ईंदी। अतुर न बि वठो तॾहिं बि सुरहाण ईंदी। ऐं 2000 फन फरमायो आहे, इसहबू मा अल्लाह, ॿुधो वञी अल्लाह जी सोबत में वेहो, अल्लाह जी संगत में वेहो, अल्लाह जी कचहरी में वेहो। फइलम तक़दीरू, पर जेकॾहिं तव्हां अल्लाह सां वेहण में क़ादिर न आहियो, तव्हांजी पहुच अल्लाह ताईं नाहे, फअस्हबू मा मन यसहबू मा अल्लाह, पोइ उन्हनि सां गॾिजी वञी वेहो जेके अल्लाह जी सोबत में वेहण वारा आहिनि। उन्हनि सां गॾु वेहो, उन्हनि जी कचहरी में वेहो, उन्हनि जी संगत में वेहो जेके अल्लाह जी सोबत में वेहण वारा आहिनि। सुभान अल्लाह। वस्बिर नफ्सक मअल्लज़ीन यदऊन रब्बहुम बिलगदाति वल अशी, कुरान तो फरमाए उन्हनि जी सोबत में वञी वेहो जेके सुबुह जो शाम जो पंहिंजे अल्लाह खे पुकारींदा रहंदा आहिनि। अॻियां इन ई आयत में अल्लाह ताला तो फरमाए, तुरीदु ज़ीनतल हयात दुनिया, तव्हां रुॻी दुनिया जो ज़ीब ज़ीनत सींगार चाहियो था, बस दुनिया मिले, दौलत मिले, न, इन दुनिया तव्हांखे नफ़ो न ॾींदी। तव्हांखे वेहणो आहे त वञी अल्लाह वारनि सां भलनि सां गॾिजी वेहो त उन्हनि जी सोबत तव्हांखे अहिड़ो रंग लाईंदी जो दुनिया जा फ़वाइद हासिल कंदो त क़ब्र हशर जा समरात बि अल्लाह तव्हांजे साम्हूं ज़ाहिर कंदो। हज़रत सैयदना दाता गंज बख्श अली हुजवेरी रहमतुल्लाह ताला अलैह पंहिंजी किताब कशफुल महजूब में लिखियो आहे त इज्तनिब सोबत सलासति अस्नाफ मिनन नास, टिन माण्हुनि जी संगत खां सख़्ती खां बचो, सख़्ती सां उन्हनि टिन माण्हुनि जी सोबत खां बचो। टे क़िस्मनि जा माण्हू आहिनि, उन्हनि जी सोबत में न वियो। हिकिड़ो अल उलमाइल गाफिलीन, उहे आलिम जेके ग़िफ़लत में मुब्तला आहिनि, न अल्लाह जो नालो वठनि, न साईं मुंहिंजा रब जो ज़िक्र कनि, न इबादत जो शौक़ु रखनि, न अल्लाह खे यादि कनि, न ख़ौफ़े ख़ुदा रखनि, न उन्हनि जी अखि मां लुड़क वहे, न उन्हनि जी गुफ़्तगू तव्हांखे आख़िरत जी यादि ॾियारे। अहिड़नि गाफ़िल आलिमनि जी सोबत में न वेहंदा कयो। ॿियो वल फुक़राउल मुदाहिनीन, ऐं उन्हनि दोखेबाज़ फ़क़ीरनि खां, उन सूफ़ियुनि खां बचो जेके तव्हांखे दोखो ॾेई रहिया आहिनि। बज़ाहिर जुब्बा कुब्बा नज़र अचनि, फ़क़ीरी नज़र अचे, पर अंदर कारो हुजे, न अल्लाह जी मोहब्बत, न मदीने वारे साईं जी मारिफत, न सुन्नत जो इत्तिबा। बज़ाहिर तव्हांखे सूफ़ी नज़र अचे, पर उन जी संगत में वेहो त तव्हांखे मदीने वारे साईं जी मोहब्बत न सेखारी वञे, अल्लाह जो ज़िक्र न सेखारियो वञे, दीन जी ॻाल्हि न सेखारी वञे, इन्हनि जी सोबत में बि न वियो। वल मुतसव्विफ़तल जाहिलीन, ऐं जाहिल सूफ़ियुनि जी सोबत खां बचो, जेके जाहिल आहिनि, न इल्म रखनि, न अमल कनि, उन्हनि जाहिल सूफ़ियुनि खां बचो। इन्हनि बुरनि यारनि जी संगत तव्हांखे बुरो बणाए छॾींदी। मदीने वारो साईं थो फरमाए, क़यामत जे ॾियारे तव्हां यारनि दोस्तनि जे हिसाब सां सुञाता वेंदो। घणा सुठा यार बणायो, अल्लाह ताला तव्हांजो बि नालो भलनि में लिखाए छॾींदो। अल्लाह ताला शाल असांखे सुठी सोहबत में वेहण जी तौफ़ीक़ अता फरमाए, बुरी सोहबत खां अल्लाह असां सभिनी खे महफ़ूज़ फरमाए। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना हबीबिना ला इलाहा